अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां महर फ़कीर। असीं सुबुह 4 बजे कराची खां निकिता हुआसीं। हिन वक़्तु वञूं था। अॼु आचर जो ॾींहुं आहे 24/4/2023 नूरानी तरफ़ अॼु वञूं था, रवानगी कयो। हिन वक़्तु असां खां नूरानी तक़रीबन 30 किलोमीटर आहे। रस्ते ते हिकिड़ी वॾी नदी आहे, हे पाणी आहे, हे माण्हू बीठा आहिनि, हे अचनि था हेॾां नूरानी तां वापसि कराची था वञनि। हे रस्तो हेॾां ही कराची थो वञे। ही चौधारी जबल आहिनि, हे ॾिसो बिल्कुलु VIP सुहिणो सुहिणो नज़ारो आहे, माशाअल्लाह। असांखे हिन तरफ़ वञिणो आहे। हे माण्हू पाणीअ जो फ़ाइदो था वठनि, के गाॾियूं था धोइनि, को छा था करनि, के छा था करनि, माशाअल्लाह ख़ूबसूरत नज़ारो आहे। ख़ैर सो मोकिलाणी न आहे, दिल दुआ में यादि कजो। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर नूरानी। ऐं हीअ ज़िलो लसबेलो आहे। अॼु आचर आहे 23/4/2023 सो मोकिलाणी न आहे। ख़ुदा हाफ़िज़, अल्लाह भाई।